सॻियूं रिपोर्टर सदर अली हतार। सॻियूं लॻ ॻोठ अंब जी रहवासण मिसमात शमशाद मल्हा पंहिंजे भाउ ग़ुलाम मुस्तफ़ा मल्हा सां गॾिजी मीडिया वारनि अॻियां दाहींदे चयो त मूं पंहिंजे मुड़ुस हुबदार मल्हा, ॾेरनि आसिफ़ इख़्तियार मुख़्तियार मल्हा ऐं निणानुनि 2 सालनि खां तशदुद ऐं ज़ुल्म करे रहिया आहिनि। मुड़ुस ऐं ॾेरनि घरां बि कढी छॾियो आहे ऐं 2 सालनि खां भाउ जे घर रहां पई ख़र्च पखो बि न पिया ॾियनि। सरवर मल्हा हर रोज़ ॿुधाए पियो, सोभोदेरो पुलिस ज़ालिमनि जे साथारी बणियल आहे। हिन वक़्तु मूंखे पंहिंजे भाउ जे घर में बि नथा रहण ॾियनि, उते बि अची तशदुद जो निशानो बणायो आहे। सोभोदेरो पुलिस ॿुधण लाइ तयार नाहे, उल्टो मुख़ालिफ़नि जी चुर्च ते असांजो जीअण जंजाल कयो आहे। मुतासिरनि वज़ीर आला सिंध DIG सखर SSP ख़ैरपुर खां मुतालबो कयो त बासरनि सोभोदेरो पुलिस जे ज़ुल्म जो नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ इंसाफ़ ॾिनो वञे। रिपोर्ट सिंध एक्सप्रेस न्यूज़ सॻियूं।